कंबर शदादपुर ट्रैफिक पुलिस की कार्रवाई। इंस्पेक्टर जनरल सिंध पुलिस रफ़त मुख्तार जी जारी कयल हुकुमनि जी रोशनी में डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस लाड़काणो रीजन जावेद अहमद सुंवर जिसकाणी एसएसपी कंबर शदादपुर आसिफ रज़ा बलोच जी हिदायत ते कंबर शदादपुर पुलिस पारां ट्रैफिक की भञकड़ी कंदड़नि खिलाफ क्रैकडाउन, बगैर रजिस्टर्ड गाड़ियुनि, मोटरसाइकिलनि, कारी शीशे, फैंसी नंबर प्लेट्स, मना थियल नेरी लाइटूं, घट उम्र जे ड्राइविंग, रॉन्ग साइड ऐं नई पार्किंग खिलाफ कार्रवाई जारी है। एसएसपी कंबर शदादपुर आसिफ रज़ा बलोच शहर अंदर तेज़ी से वधंदड़ आबादी ऐं रश के नज़र में रखंदे ट्रैफिक सार्जन के हद दख़लनि खिलाफ गॾु ऑपरेशन करण जा हुकुम भी जारी करे छॾिया। उन सिलसिले में इंस्पेक्टर अब्दुल वहीद अब्दुलो, ट्रैफिक सार्जन ज़ोन 1 ऐं सब इंस्पेक्टर मोहम्मद वारिस भुट्टो, ट्रैफिक सार्जन ज़ोन 2 हेड मरहम बशीर अहमद ऐं स्टाफ शदादपुर सब डिवीज़न में गॾियल कार्रवाइयूं कंबर लाड़काणो रोड, शाहीन हुसैन मोरी, शदादकोट, कंबर रोड, सासोली पिकट, कुब्बो चौकी ऐं गोलोवा शदादकोट में ऑपरेशन दौरान 80 गाड़ियुनि खे चेक कियो वियो। मुख़्तलिफ़ गाड़ियुनि मां 40 जे लॻभॻ रंगीन शीशा, फैंसी नंबर प्लेटूं हटाए 65 गाड़ियूं ज़ब्त करे सरकारी खज़ाने में जमा करायूं। एसएसपी कंबर शदादपुर आसिफ रज़ा समूरे पुलिस ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त ओवरलोड थियल ऐं बग़ैर लाइटुनि जे हलंदड़ गाॾियुनि खिलाफ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वञे जेकी हादसा पेश कनि था।